एक तरफ महंगाई तो दूसरी तरफ बेरोज़गारी ने शहदादकोट के शहरियों का जीना मुहाल कर दिया है। शहरी दौरे अज़ाब में मुब्तला हैं कि वो अपना पेट पाल सकें या अपने बच्चों का इलाज करवाएं। शहरी मायूस, परेशान और बेहाल। तो ॾिसी महंगाई तमाम चोट ते चढ़ी वई आहे। सब्ज़ी, मुर्गी, जेकी कुछ भी आहे, कणक, चांवर, जेको कुछ भी आहे, ॾुख इन ॻाल्हि आहे जेको मज़ूर माण्हू 600 कमाए, 8 भाती हुजनि, उहो कीअं गुज़ारींदा। जॾहिं त सब्जियूं, गोश्त, मुर्गियूं, जेके आहिनि फ्रूट्स जेके बि आहिनि चोट ते अची विया आहिनि, त ग़रीब माण्हू खाए त छा कया। अगरि मज़दूर जो 600 या 700 ॾियाड़ी हुजे त उहो छा खाईंदो। ख़ुदा रा थोरो रहम कयो, ख़ुदा रा अलाह अलाह रसूल जे करे असां रहम कयो। असां ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं। मौजूदा निगरान हुकूमत का वो अपील कंदासीं ऐं गुज़ारिश कंदासीं जेके असांजा हितां जा जेके सब्ज़ी हुजनि या फ्रूट हुजनि जंहिंजा रेटूं मुख़्तलिफ़ ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि, ऐं असिस्टेंट कमिश्नर शहदादकोट खे बि असां पुरज़ोर अपील कंदासीं बराए महिरबानी करे इन्हनि ते फ़ौरन इन्हनि ते माना निगरानी बि कनि। ऐं असां हिकिड़ो ॿियो गुज़ारिश कंदासीं हितां जो जेको ग़रीब आहे, मज़दूर आहे ऐं जेके तगारी जा वर्कर आहिनि जा आम जेके बि उन में अचनि था डिपार्टमेंट में, जंहिंजो मज़दूरी 500-600 रुपया, उनजे पोयां 8 खां 9 भातियूं हूंदा आहिनि, उन्हनि जो गुज़र सफ़र नथो थिए। जंहिंखे असांजे सरकार जे तरफ़ां 900 रुपया ॾियाड़ी चवनि था, उहो 900 रुपया बि तगारी जे वर्कर खे नथो मिले, उनखे 600 रुपया था ॾिना वञनि। असां जेके मज़दूर आहियूं, सरमायादार जेके बि अगरि वधनि था, ताजर थियनि था, उन्हनि जो हर शइ वधे थो, पर असांजे मज़दूर जे में को बि माना अॻिते वधण जे लाइ का बि शइ डिमांड न आहे। इन करे असां उहा शइ चवंदासीं त असांजे मज़दूरनि जे लाइ कुझु अहिड़ो सोच रखनि ऐं निगरान गवर्नमेंट खां असां इहो अपील कंदासीं जीअं निगरान खे उहो संभालनि, उहो फुल फ़ौरन आहिनि जेके बि इन शयुनि ते तवजह आहिनि। ऐं असांजा जेके सरकारी गोदाम आहिनि कणिक जे लाइ जेको असां सिकूं पिया, हिन ते बि उहे कणिकनि जा गोदाम भरिया पिया आहिनि, उन्हनि मां कंहिं ग़रीब मिसकिननि खे नथा ॾियनि जंहिंमें उहो पंहिंजो वीचारा पंहिंजो चुल्हो ऐं आबाद कनि, पर हिननि खे पंहिंजो घुर्ज आहे। शहरियों का महंगाई के हवाले से बात करते हुए मज़ीद कहना था कि महंगाई की जो इस वक्त शरह है वो बर्दाश्त से बाहर है। आखिर समझ नहीं आता कि महंगाई को किस तरह कंट्रोल कर सके। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।